अस्सलामुअलैकुम दोस्तों। छा हिन दफ़े किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई जे ॻाइण ते पाबंदी जो फ़ैसिलो कयो वेंदो। मुमताज़ मोलाई खे कोर्ट तरफ़ां पेश थियण जी हिदायत। मुमताज़ मोलाई ते आख़िर कंहिं केस कयो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त फ़िलहालु मुमताज़ मोलाई जे ॻाइण ते पाबंदी जो को फ़ैसिलो जारी न थियो आहे। सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बिल्कुलु कूड़ियूं ऐं बेबुनियाद आहिनि। खैरपुर जी अदालत में अरबाब जहांगीर अंसारी तरफ़ां मुमताज़ मोलाई ऐं नाज़ प्रोडक्शन जे मालिक समेत 5 ॼणनि ते पिटीशन दाख़िल। पिटीशन में उहो ॼाणायो वियो आहे त मुमताज़ मोलाई पंहिंजे गाने में फ़ाहिश जुमिला इस्तेमालु कया आहिनि। फ़िलहालु कोर्ट तरफ़ां मुमताज़ मोलाई खे पेश थियण जी हिदायत जारी करे छॾी आहे। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।